कंहिंखे पंहिंजे नबीअ खे छा थो सॾु करे फरमाए थो या अय्युहन नबीयो ओ ख़बरनि ॾियण वारा महबूब अॻी माना ॿुधाए हाणे वारी अॻी बि या अय्युहन नबीयो ओ मुंहिंजा नबीयो अॻी माना थी हाणे वारी माना ॿुध कुरान छा थो फरमाए या अय्युहन नबीयो ओ ख़बर ॾींदड़ नबीयो मुझो नबी खबर दींदड़ भी आ खबर रखंदड़ भी आ खबर वठंदड़ भी आ पर तू पुछने मौलवी साहब अगे माना हो छो हाणे ही छो अगे अंधो हम हाणे अल्लाह जो बंदो समझो था ना अगे छा हुज हाणे हाणे अगे हुयो मुझो बियो धंधो सदाई चंदो सदाई हाँ दे दो अल्लाह के नाम पर दे दो मां कोयटा का वठी कराची तक आयो आ सफर करे कई बार जलसा कम वड में 3 जलसा चा मुसलसल अल्हम्दुलिल्लाह हिन का बीण टीण ते मखलूक हुई वडो फायदो थियो मसलक जे खातिर मुखे पुराणो सदाइण वहाबी सदाइण थींदो शर्मा पर छा कयां जो हक जी गाल करनी आ मुझो सोनो नबी साहब इनके बिहारे करे चंदो हो त अगी कैफियत पांजी बुधायो त अगे तवा छा कंदा होयो वो साहब भी करे चंदासी असा जा अगे अग्या अफाल एड़ा हा असा जो अगियों बुराइयों हे होयूं नबी फरमाइदो हाने दिसो हिनन जा अग्या कम केड़ा होया मां मोहम्मद करीम तकदीर बदलाई मान हाने छा था करन फायदो थींदो आ फायदो असा सुन्नियन जो फायदो थींदो आ हु वारे बेचारा दिस मुखे एकड़ो मेड़ खणी आयो सी बस इए चो तो बाबा मां खणी हुयसी ठिकर करे लगी अगे हां वाह बीच अने असा के बस मानू तपायो वेठा मां जो तपाए नहीं था पिया तो तू भी कुछ निवड़ लोह के तपाए बो वो भी निवड़ी पौंदो आ समझो था ना सही बस असा मरदा मरीदा नक कटदी वने पर सुनी नदी समझो था ना मां जो बाबा तू नक कटराने ले जो तवा तैयार हो तो बाकी मिले छा तो फरमाए कुरान फरमाए तो या अय्युहन नबीयो नंढे बार के नबी तो सॾ करे अल्लाह पांजे नबी के तो सॾ करे अच तवज्जो कजाए बार के सॾ करे पाक नबी वडुआ जे चेहरे वाले नबी वल्लाह जो फरमाए नबी रहमत लिल आलमीन नबी पूछा कया ओ बच्चा कल भी आयो आ अज भी आयो आ रोए छा जे करे तो अर्ज तो करे या रसूल अल्लाह बापा जो कपड़ो पुठी का मथे तो कया मुझे जिस्म के दिसो बाहर नंढो आ खुदा जो कसम जंजे ईमान ता कुर्बान था ये कपड़ो मथे दो करे लठल जा निशान लगा पे सजी पुठी गाड़ी थी पया पाक नबी जे अखल में पाड़ी अची लुड़क किरी पिया रहमत लिल आलमीन जोश में अचिया पुछन था पे दे खबर केर विधो थी जे तो सही बाबो विधो आ अम्मा विड़िया अम्मा भी मुके लठल सा मारो आ बाबे भी मारो आ तो मोहम्मद अरबी जो दरवाजो छडे दे पुत्र छो था विड़न साईं बकरियों खीर न थियूं ॾियनि चो सुभान अल्लाह हुजूर फरमायो बकरियन के वठी अचो हिन दिल में ख्याल कयो त सोनो नबी अज एड़ी जूअ ॾेखारींदो फसल जो मां बकरियूं चारे फोरन मोटी ईंदुसि पर ही त रहमत लिल आलमीन हा ही त खुदा जो कसम आहे ये पहाड़ के ही आंगुर जो इशारो कंदा हा त पाणीअ जो नदियूं निकरी पवंदियूं सुभान अल्लाह ॾाढे न ही त पंहिंजे आंगुर जे इशारे सां चंड खे ॿ टुकड़ो कंदा हा सरकार फरमाएं था बच्चे लेके आ बकरियां कहाँ हैं हाँ हाँ उर्दू वारन के भी राजी कजे हाँ इमाम दीन साहब तो पांची पूरा तक करे छरी कलाक वारी तकरीर पर हाने कुछ अर्ज कया ना हाँ हाँ तवज्जो ए मेरे बच्चे बता किस लिए बकरियां लेके आ बकरियां ले आया मेरे पाक नबी ने अपना हाथ मुबारक बकरियों के पुष्ट पर लगाकर पाक नबी ने फरमाया बेटे बकरियां लेके घर चले जा
अर्ज करने लगा या रसूल अल्लाह, अम्मी दूध पूछेगी, अबू दूध पूछेगा, मैं अपने बाप को क्या जवाब दूंगा? या रसूल अल्लाह, फिर मुझे पिटाई होगी, फिर मुझे मार पड़ेगी, बकरियां कैसे घर लेके जाऊं? मेरे पाक पैगंबर ने फरमाया, नीचे तो नजर कर। छोटे बच्चे ने जब बकरियों के नीचे देखा तो दूध बह रहा था। खीर वहीं पे बहे पियो, पाक नबी जय और नंढे गुलाम बकरियों जो खीर वहां दे दी। बकरियों काहे दरवाजे घर देते पोतवा, मां जी नजर बकरियों ते पईया, बकरियों ढवायल भी हेठो जो नजर करे खीर पियो हार दे। ॾाढा चओ न, मां थी चवे पुट मुंहिंजी मार जो वॾो कमाल आहे। हाँ? मार जो हाँ बच्चे जो जवाब बुझ जाए, कह चवण लगो अम्मा मार जो कोई कमाल नहीं, मुझा बाबा मार जो कोई कमाल ना है, ऐ मुझे अम्मा मार जो कोई कमाल ना है, ही तो मुझे यार जो कमाला। राधे तो राधे, ही तो मुझे यार जो कमाला, मार जो कोई कमाल ना है। माँ चमन लगी बच्चो बेखबर माँ यार तुझो केरा, केड़े तुझे यार जो कमाला, बुधा तो सही तुझो यार केरा। चमन लगो अम्मा मुझो यार मदीने जो ताजदार, उम्मत जो आधार, अरियन जो आधार, मिस्किन जो मददगार, गमगीन जो गमखार। पर चौथा सांझे सुनने जे अखियन जो ठार, असा सुनने जे अज मां भी मुल्ला के एड़ी दिनियो वना मार जो वरी चुरई ना। इश्क दी मार बाबा लठन वाली तो रही हां, समझो था ना। बस नबी जी तारीफ थींदी ना, आशिकन जो दिलियों थरंदियूं, दुश्मनन जो सड़दियूं। बस असा के हाने मार एड़ी देण घुर्जे जो नबी जी तारीफ करन, पाणे पाण उनके मार थी मिले। समझो था ना, गालियां हले न। हाँ हाँ कुर्बान वञा। अब बचा मार जो कमाला, कलो की मार जो कमाला, बच्चों जवाब थोड़े आए मुझे अम्मा आए मुझा बाबा, मार जो कमाल नहीं हे तो मदीने वाले साईं मुझे यार जे हथन जो कमाला। अम्मा चवण लगिया, बाबू चवण लगो ओ मुझा बच्चा जे मोहम्मद अरबी यार जो कमाल हुआ। मां पढ़ा तो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। चवण लगा बाबा जे मोहम्मद अरबी जे हथन में कमाल आहे, उन जे नबुवत में केतिरो कमाल हूंदो। यकदम कलमो भरे मुसलमान थियो। गाल पे के में इश्क जो सौदो अज हलंदो, बिलाल के सौदो मिली जो। उमयो पुछे तो बिलाल सौदो वठी आई, चवण लॻो ला इलाहा। गाल याद आ न, फिर अचजे न। बिलाल तोखे नबी जो जादू थियो आ, बिलाल चए थो नबी जो जादू न थियो आ, नबी मूंखे काबू कयो आ। लाशारी छा थी? हिकड़न चयो तो 10 लाख रुपया मिलिया अथसि। हाणे सच ॿुधा, मौली साहब नज़ीर अहमद सिकंदरी साईं अल्लाह वारायो साहब सिकंदरी मौली साहब, मां सच ॿुधा पुछां थो तोखां, सुभाणे तोखे सराड़ीअ में को हू मुल्ला मिली वञे चवई त 10 रुपया ॾे त मां सुन्नी थो थियां ॾींदुसि? चवंदो निभागा मर्ज़ीअ थी पंहिंजी थिए या न थिए, सुन्नी तो तूं थींदे त छा फ़ाइदो भला, पंज न थींदे न। मां 10 रुपया छो ॾियां? हिकिड़ो सुन्नी जेकॾहिं ईअं 10 रुपया ॾेई करे वहाबीअ खे सुन्नी करे त पोइ मां बि पैसो वरितो आहे। जे न तो मुल्ला मैं ऐसे सुन्नी नहीं हुआ, मुझे मदीने वाले ने कहा कि सुन्नी बन जा। या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह, तवज्जो।
अल्लाह बिलाल सौदो वठी आई, बिलाल तो चवे सौदो न मिलो आ, बिलाल चवे तो मैया अज एड़ो सौदो वठी आयो आ जेको सौदो के बाजार मां न मिलंदो आ। बिलाल हाणे मार मिलंदई, बिलाल चवे तो हिक जान आ, पर मां बिलाल जो सवे जानियूं हुजन पाक नबी जे कदमन ते कुर्बान कबियूं। मार खाइंदो रहो बिलाल जा मगर बिलाल जो मकाम बुलंद थींदो रहो आ। दुनिया वारो पाक नबी जी खिदमत में हजरत बिलाल वेठो आ, मुझे वडो हाज चेहरे वारो भी वेठो आ। बाबा हेॾे तवज्जो कयो यार, बस 5 मिनट बचा थो, हेॾे नज़र कयो। बिलाल वेठो आ, बिलाल वेठो आ, सरकार वेठा है पाक नबी। हा हा सोनो नबी, दिलबर नबी, रहबर नबी, गमखार नबी, अड़ियन जो आधार नबी, मुरकल था मथे ॾिसी हेठ ॾिसी बिलाल के ॾिसी अर्श के ॾिसी मुरकल था। बिलाल तो अर्ज करे या रसूल अल्लाह मां शक्ल जो सादो आया, मुखे ॾिसी खिलो था मुझो पाक नबी फरमाए थो बिलाल छो न मां मोहम्मद करीम खिला। ओ बिलाल अज अर्श मुअल्ला का फर्श का अल्लाह मलाइकन जी जमात के मोकलियो आ, वञो वञो मुझे बिलाल जी ज़ियारत करे अचो। ओ बिलाल आसमान का मलाइक लही आया है तो बिलाल जी ज़ियारत जे लाइ आया है। मां मोहम्मद करीम तो खे ॾिसी करे खुश तो थिया, मां तो चवां रब के मुझे गुलाम मुझा गुलाम एतरा प्यारा है, खरी रंग जा कारा है पर मुझी गुलामी में अची विया त एतरा खुदा के प्यारा है जंहिंजे ॾिसण जे लाइ रब मलाइकन जी जमात खे थो मोकिले। अर्ज पे कयम अल्लाह जे कुरान जी तिलावत कयम। अल्लाह फरमाए तो या अय्युहन नबिय्यु इल्ला अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरन व दाइयन इलल्लाह बिइज़्निही व सिराजम मुनीरा। 8 सिफतूं अल्लाह इन आयत में नबी जो जिक्र बयान फरमायो। हाणे हिक सिफत के ॻाल्हायां त पंहिंजो सभु बयान करे वञा तो सुभाणे दावतूं ॾियण बि बंदि करे छॾींदो, पर मां थो चवां मूंखे 50 दफ़ा न 500 दफ़ा घुराए तकरीर ॿी ॿुधाईंदोसां वेठो। ॻाल्हि सम्झ में अचे थी न? बस हक़ीक़त ॻाल्हि इहा आहे, मां केतिरो बि हलियो आहियां हाणे मुंहिंजे कन में थोरो सूर पैदा थी वियो आहे, समझो था, कन बंद हुयो तकलीफ़ हुई, हाणे वरी चवंदा असां पिटनो कन बंद थी वियो, पर न बीमारी भी अल्लाह जी नेमत है, बीमारी भी रहमत है। हुजूर फरमाता है कि मुझे उम्मत में को बीमार न थियो आहे इहो समझ तो मुझे उम्मत ही ना है। बीमारी गुनाह जो किफ़ारो आ, मुखे तकलीफ़ वधी वई आ, अवां जी मोहब्बत तो ॾिसां खुदा जो कसम आहे, सुबुह ताईं वेठो वाइज़ कयां न मां सम्झां थो पियो मोल साहब तो हिकिड़ो भी माण्हू न उथंदो, छो जो आशिक हो न परवाना हो। अल्लाह ताला फरमाए त ए मुंहिंजा नबी ख़बरन ॾियण वारा अरसलनाका असां तोखे मोकिलियो आ शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा, गवाही ॾींदड़ करे मोकिलियो आ, गवाह बणाए करे मोकिलियो आ। हाणे गवाही ते ज़िक्र कयां त नबीअ जो हाज़ुर भी साबित थी वञे, नाज़ुर भी साबित थी वञे। पैगंबर हाज़ुर आहिनि, पैगंबर नाज़िर आहिनि। अल्लाह इन लफ्ज़ शाहिद आते आ भाई मुझो पुरानो यार शाहिद जी माना गवाह का ॾोंदा, गवाह का ॾोंदा शाहिद जी माना हाज़ुर कीअं था आहियो, शाहिद जी माना हाज़ुर न आहे, हाज़ुर शाहिद की माना बाबा शाहिद हाज़ुर छा जो आहे, तवज्जो आहे न? हाणे तवज्जो कजाए ओ सरयारी जा मुल्ला जनाज़ो पढ़ाईंदो आहे अल्लाह पढ़े तो अल्लाहुम्मा ग़फ़िर लिहय्यिना व मय्यतिना व शाहिदना व गायबना व सगीरना व कबीरना व ज़कीरना व उनसाना। चवंदो आहे न
अल्लाहुम्मा ग़फ़िर लिहय्यना, या अल्लाह मोलन है जियरन के बख्शे छड़े व मय्यतना, मोलन के भी बख्शे छड़े व शाहिदना, जेके हाजिर हैं इन्हन के भी बख्शे छड़े। शाहिद जी माना साथियो, साथियो इतने शाहिद जी माना हाजिर पर नबियां जे हाजिर ना समझो था ना। टन टन थो हणे मुल्ला टन, जिए मुल्ला हणे टन तिए पकड़े से कन्नो, कन्न कन्न पकड़े से। अरे तेरे तेरे टन लगाने वाले मौलवी खुद आ गया, ये टन महन दो हम टन हर दो हम जॾहिं टन खत्म थिया हाणे टन वारनि जा थो कया बोल पधरा। बस अब तो मौलवी गुल मोहम्मद मुफ्ती अब्दुल रहीम शर साहब ना आए, बाकी आए। हाँ पिता ज़ाहिर था सा कयो ही न। हाँ माया नंढो डॉक्टर वड्डो डॉक्टर थी मुफ्ती अब्दुल रहीम साहब। खुदा उनके हयाती रे चओ, खुदा तो उनके हयाती रे यार ॾाढे छोड़े थो चवी भला। हाँ हू वरी दुआयूं घुरदा थी अल्लाह करे हिन वारो मुफ्ती वञे। असां चवंदा आहियूं जीए सदाई जीए न। हाँ मुंहिंजा वेठा अरे सभु चओ जिंदाबाद। तवज्जो आहे। हाँ हाँ कुरान तो फरमाया अय्युहन नबी इन्ना अरसलनाका, ओ पैगंबर खबर देने वाला नबी, खबर रखने वाला नबी, अरसलनाका असा तवा के मोकलियो आ, मां मोकलियो आ। अल्लाह फरमाए तू मुंहिंजा महबूबा मोकलण वारो मां आहियां, मां मोकलण वारो भी बेमिसाल आहियां, जंहिंखे मोकलिया थो उहो मोहम्मद भी बेमिसाल आ। मोकलण वारे जो भी कमाल आ, अचण वारे जो भी कमाल आ, मोकलण वारो भी ला शरीक आ, अचण वारो भी ला शरीक आ, हो खुदाई में ला शरीक आ, हे अचण वारो मुस्तफाई में ला शरीक आ। अल्लाह फरमाए तो छा थो करे मोकलिया है शाहिदा, हाज़िर करे थो मोकलिया है, जाथे हूंदे उते हूंदे हाज़िर हूंदे, हाज़िर भी हूंदे तो नाज़िर भी हूंदे, जेको हाज़िर आ सो नाज़िर आ, नाज़िर हाज़िर आ जेको। हाणे मां तव्हां खां पुछा कयां, तव्हांजे जलसे में मौलाना अलहवर आयो साहब सिकंदरी आहे, तव्हां चवंदव हा हाज़िर आहे, पर हाज़िर आ त नाज़िर भी आहे, तव्हांखे ॾिसे भी कुरान तो चवे शाहिदा, मां तव्हांजे नबी खे ऐं पैगंबर तोखे मोकिलियो आहे गवाह हाज़िर करे मोकिलियो आहे, तूं हाज़िर आहीं, जेको हाज़िर आहे सो नाज़िर आहे। ओ दुनिया वारो हाज़िर रगो मोकले ज़मीन जे मथा, पर नबी ज़मीन जे मथा भी हाज़िर आहे, आसमान जे मथा भी हाज़िर आहे। छाजे करे काकी आसमान ते हाज़िर आहे, पाक नबी जी घरवारी आहे अम्मा आशा। केर आशा? मोमिन जी अम्मा, मोमिन जी अम्मा आशा। केर आशा? अबू बकर जी न्याणी आशा। केर आशा? नबी जी घर जानी आशा, आशा सिद्दीका, आशा तय्यबा, आशा ताहिरा। पाक नबी जे बिस्तरे ते सुती पई आहे, वो दुआ जे चेहरे वारो नबी भी आयो, रात जो टाइम आ, पाक नबी खे अर्ज़ करे या रसूल अल्लाह अज मुझे दिल में अजीब सवाल आयो आ। सरकार फरमायो त जे अजीब सवाल आ त जवाब भी मां अजीब ॾियण वारो आहियां। सवाल अजीबा, मोहम्मद अरबी भी अजीबा। आशा सवाल कर चवे थी सोना सवाल ॾुखियो आहे, आशा तो के खबर ना है मां मोहम्मद करीम जे आॾो सब कुछ सुखियो आहे। आशा चए थी हितों जो सवाल थोरो ही आहे, भला आशा किथों जो आहे? मथों जो आहे। आशा हिते भी आया मथे भी आया। साईं आसमान में तारा घणा आहिनि? भला साईं आसमान जे तारनि जेतिरियूं नेकियूं कंहिंजियूं आहिनि? ए मुंहिंजा घोट मूंखे ॿुधाए। हाणे सच ॿुधा, मुल्लो हीअं ठोड़ कढियूं सुतो पियो हुजे, माई हीअं उथारे छा आहे? भला ॿुधाए आसमान में तारा घणा आहिनि? ए चंद्री मूंखे कहिड़ी ख़बर आसमान जे तारनि जी? चवंदो न ॻाल्हाए छो था, मां को आसमान जे वियो आहियां जो मूंखे ख़बर हुजे, इहे चवंदो न। हाँ
मुल्ला तू मुल्ला ही चवे तो अन बशरन मिसलकुम असा जणो बस मां एॾे ज्यादा नथो वञा छो जो ऑपरेशन घणियूं हे कैसेटी रुगो ऑपरेशन रुगो वठो तो खबर पवे न पर तू 35 रुपया खर्च कंदे न सुन्नी है खर्च हजरत किबला मुफ्ती अब्दुल रहीम शर साहब चवंदा आहिनि जंहिं जलसे जो लाउड ख़राब हुजे पक सां समझ जाए तो सुन्नियन जो जलसो हां कंजूस है पर न करे सखी बनजी पो समझ सखी बनजी पो हां समझो था न छा पे गाल कयम याद आए केड़ी सुभान अल्लाह पाक नबी जी घर वारी सवाल थी करे पई दिल पर नबी मुर्की करे जवाब था दे ओ आशा ये सवाल केड़ो थी करे पई इले जो मुखे मां आसमान जे तारन जे ते उने क्यों फारूक आजम जो आहे कुरान चाहतो फरमाए कुरान पढ़ी बुधा मौलवी साहब कुरान तो फरमाए वसयर अल्लाह अमलकुम व रसूलुहु कुरान तो चले पे अल्लाह फरमाए तो तवाजा अमल मा अल्लाह भी ॾिसां थो व रसूलुहु मुझो रसूल भी कुरान तो पढ़ा ना कुरान तो फरमाए वसयर अल्लाह अमलकुम अरे कुरान सिद्धो आ पर हिन के सिद्ध कोने कुरान सिद्धो आ पर हे जिद्दी थी वियो आ ए अल्लाह के रसूल के गड कयूंदा ने बुध बुध कुरान तो पढ़ाए कुरान तो फरमाए वसयर अल्लाह अमलकुम मां ॾिसां तो तव्हां जे अमल खे व रसूलुहु ऐं मुंहिंजो रसूल भी ॾिसे थो ॾिसे थो इन जे करे थो ॿुधाए उमर जो हेतिरो ने क्यों आहे अबू बकर जो हेतिरो ने क्यों आहे क़यामत वारे ॾिहाड़े रब जो नबी चवंदो त ए मुंहिंजा मौला करीम मुफ्ती अल्लाह वराए सिकंदरी जो हेतिरो ने क्यों थी मौलवी गुल मोहम्मद जो हेतिरो ने क्यों थी इमाम दीन साहब उन्हनि जो हेतिरो ने क्यों थी ऐं हाफ़िज़ अब्दुर्रहमान जो हेतिरो ने क्यों थी ख़बर पइजी वई नेकिन जी ख़बर उन खे पवंदी आहे जेको हाज़िर हुजे असांजो नबी हाज़िर आहे क़यामत वारे ॾिहाड़े असांजो नेकियूं रब खे ॿुधाईंदो पर रब पुछंदो ए मुंहिंजा महबूब भला वहां भी मुल्हनि जो ने क्यों अल्लाह जो नबी चवंदो मां त इन्हनि पलीतनि ॾे वेंदो ई न हुयसि त मूंखे इन्हनि जे नेकियुनि जी कहिड़ी ख़बर नबी पाक आहे न पाक पलीतनि ॾे वेंदो ॻाल्हायो छो नथा पाक पलीतनि ॾे वेंदो छा पाक पाकनि ॾे ईंदा आहिनि न चओ सुभान अल्लाह मां इन लफ़्ज़ खे वरी जेकॾहिं खणा न ॻाल्हि डिघी थी पियो वेंदी छाजे करे जो हर कंहिं जी आदत आहे पंहिंजे मोड़ ते अचण जी छाजे करे इहो आहे छो कंदो आहियां मां इन जो भी सबब आहे ख़तरात भी ख़त भी लिखिया था वञनि मौलाना बाज़ आ जा मैंने कहा गुलाम नबी के डरते नहीं ये एक सर लाशारी का चला जाए लाशारी के सर और आ जाए फिर भी मोहम्मद अरबी के लिए कटाने के लिए तैयार हो अल्लाह अकबर या रसूल अल्लाह हक चार यार मौलवी जे कॾहिं तू तो धमकियूं ॾे भला सुन्नी सभु सुम्ही पिया आहिनि जो तू मौलवी गुल मोहम्मद खे मारींदे ॻाल्हायो तो सही बलोचिस्तान वारा था चवनि मौलवी साहब मारण त पंहिंजी जाइ ते आहे जेको मुला अख खणई न छड़ो थई सरा छो छम्मा ज़ीरी न छम्मे खशूणी मुसा गॾु हिकिड़ो दोस्त हुजे हिकिड़ो मस्त बरोच हुजे कदमनि ते किरी चुमियूं विड़े साईं कुरान कसम हमें मना ॾस त सही खे मुल्ला पे दिया खता लिख गए बेगरत हमें भारी है मना खबर ॾस त सही हमें एड्रेस आ दे मना कुछ तो चेक नहीं अरे ये नामुराद है गोश्त तो जगरा वरानी थई ना मागिरी के थो नबी आशिक है थई ना मागिरी नबी तारीफा वज वजाए खन खुदा कसम मैं जान थई सरा कुर्बान है मत वड़ व दीवाना वाके सुन्नत जे अंदर इश्क मुस्तफा है सुन्नी पाजे आलिम जो तफज़ पाण करे सगन था तू हिकड़ो मारी दे ना तुंजा ये पेट गड्ढा गाडे पाण पंध वारा भी 50 कोठा पिया हूंदा तो वट गोलियां सवड कोनी है तोखे या हलाणी दिया डिग डिग असा के कोनी दिया हां पर मुझा मिठा असा आशिकन जी अदाई भी है असा सब जा गुलाम आहियूं असा छा चंदा हूं इश्क मजा चो अली अली
इश्क मजा चो अली अली, मोहब्बत में चो अली अली, अली बिना नहीं गली गली। बाबा जैसी तई झूमी न चवंदे न मूंखे ख़बर, भला जेको न झूमे न उनखे वरी कन खां वठी हीअं झुमाइसि, हिकिड़ो होॾो वठे हिकिड़ो होॾो। इश्क मजा चो अली अली, मोहब्बत में चो अली अली, अली बिना नहीं गली गली। इश्क मजा चो अली अली, मोहब्बत में चो अली अली, अली असांजो मौला आहे, संग कंदो सभु सौला आहे। अली असांजो मौला आहे, संग कंदो सभु सौला आहे। अली बिना नहीं गली गली, इश्क मजा चो अली अली, मोहब्बत में चो अली अली। मुझा मिठा भाइरो, अल्लाह जो कुरान सचो आ, नबी जो फरमान सचो आ, मोहम्मद अरबी जो शान सचो आ, सहाबा जी सिदाकत सची आ, अली जी अदालत शुजात सची आ। अल्लाह जो नबी जा गुलाम सच्चा बणजो, औलिया अल्लाह सां निस्बत मोहब्बत रखो, वलियन दे पंध कंदा अचो, वलियन दे सफ़र कयो, सादिकीन जी सोबत अख्तियार कयो, सुन्नी जमात जे हर जलसे में शरीक थियो। ये केस्टन जो ऐलान अगे भी थियो आ। बाबा अगी केसेट मुंह वारी बचाई थी 4-5 पीस पीस छा चऊं केक खे बाबा ये केस्ट हज़रत ख्वाजा महबूब मुझे मुर्शिद सोने दिलबर साईं मातली वारे जी जेको इश्क जो पेकर आ। चो सुभान अल्लाह आहे या नाहे? जेको भी तकरीर ॿुधो मां पंजाब छा इन कोयटा के इलाके में विसु चवन लगो हजरत साहब हमने एक कैसेट सुनी है कि वो भाई पीर है एक, जिसकी तकरीर कैसेट में सुनकर हमारा पूरा गांव नमाजी बन गया है। मुझे खणी था अचे वो कैसेट जो खणी आयो तो सोने दिलबर साईं जी हुई। ही असांजा उहे आलिम हिन किबला मुफ्ती अब्दुल रहीम शर साहब। खुदा जो कसम आ मां हर वक्त इहा ॻाल्हि चाहींदो आहियां त अहिड़े आलिमनि खे खुदा ज़िंदगी ॾे। हर वक्त दुआ घुरंदो आहियां किबला मुफ्ती साहब जे लाइ जो असांजे अंदरि शेर मौजूद आहिनि। अब मां जेको कुॾां थो न बच कुॾंदी आहे किले जे ज़ोर ते चवंदा आहिनि न पोइ असांजो किलो अथई किबलो मुफ्ती साहब। हा अल्हम्दुलिल्लाह हिन जी तकरीर त पंहिंजी जाइ ते रुगो कुर्सीअ ते थो वेहे त मुल्क जूं फूसूं निकिरी थियूं वञनि, हवा निकिरी थी वञनि। मूंखे हिकिड़ो मौलवी साहब मिलियो चवण लॻो साईं मां वियुसि हिकिड़े जलसे में ॿुधो हुउमि त शर थो अचे, जॾहिं वयुमि हीअं ॾिठोमांसि न मुंहिंजा पोयां न पिया बीहनि। कभी अल्लाह कठल जंजी पिंजन ते हुज कांच सिबिल जंजे मुंह में नीमक नाहे इहो पक वहाबी आहे। हाणे हिकिड़ो आख़िरी अर्ज़ जेका मां दरख़्वास्त पेश करे आयो आहियां हर जलसे में सुन्नी हो इहो तव्हां खां सुवाल थो कयां हिकिड़ो, पर जे अॼु मां सुवाल न कयां त मूंखे 50 रुपया ॾियो, छो जो नओं मुस्लमान हिंदू थींदो आहे न त उहो बि पैसा घुरंदो आहे। सम्झो था न? उहो थींदो आहे कंहिं मौलवीअ जे चवण ते मुस्लमान, मां थियो आहियां मदीने वारे साईं जे चवण ते मुस्लमान। मूंखे गंज ॾेई छॾे नी 50 न खपे, सम्झो था न? पर मां तोखे हिकिड़ो सुवाल थो कयां जो सुभाणे खां वठी तुंहिंजे घर घर ते सलातो सलाम जो झंडो लॻल हुजे, झंडो बि हुजे, झंडे सां गॾु डंडो बि हुजे, हूंदो आहे न? झंडो तॾहिं हणबो जॾहिं डंडो हणबो न, बस पोइ सम्झ जाए त शैतान तुंहिंजे घर ॾे मुंहुं ई न कंदो। जेके झंडो हणंदा सुभाणे खां वठी सुभाणे जो ॾींहं जो तयारी करे झंडो वठो खणी ॿिए ॾींहं लॻायो त उहे हथ मथे खणो, भला कूड़ न ॻाल्हाइजो। लॻल आहे तव्हां मुबारक हुजे हिकिड़े जे घर में लॻल आहे, पर जे दुकान हुजे दुकान में हण, साइकिल हुजे साइकिल में हण, स्कूटर हुजे त स्कूटर ते हण, कार हुजे त कार ते हण। अब आइए बशीर साहब आप अपनी गाड़ी में लगाएंगे? ठीक है। मिठाई साहब जा शेर पड़े आई सही सफ़ा आवाज में कन में बड़ी गाल समझी तो मुझा मिठा भाइरो हकीकत गाल आ दोस्त प्यारा है फरमाइश लेकिन मुझे तकलीफ न हो जाए यार आज तव्हां जी मोहब्बत मुझे एड़ी थी लगे जो हालांकि
दिल में इरादो हो तो अध कलाक भी वॾी ॻाल्हि जो ॻाल्हायां तव्हांजे इश्क ॻाल्हायो आहे वरी मोकिलियो अथव हिते मां काथे में न बाबा हेॾे जलसो जेको आहे शहदादपुर में जलसो आहे उते भी इंशाअल्लाह ॿियो आहे दौड़ में ये तारीख़ूं आहिनि इंशाअल्लाह जिते वरी मौक़ो मिलियो वरी भी इंशाअल्लाह तव्हांजे हुकुम ते लब्बैक चई अचबो मां त उहे जलसा भी ॻोल्हींदो आहियां जो चओ तरफ़ फौज भी थी हुजे त मौलवी साहब न अचे मां चवंदो आहियां मुंहिंजो ॾाढो भी हाज़िर थींदो पाण खे खणाए भी जलसे में ज़रूर अचाए मता सोचींदो हुजे परमट न ॾींदो सम्झे परमट जी ज़रूरत आहे न ॿिए शइ जी ज़रूरत आहे मां बग़ैर परमट जे बि पहुचण वारो आहियां मुंहिंजी ॻाल्हि सिधी आहे को मञे या न मञे जेकॾहिं पुराणो यार ज़िदी आहे त का परवाह ई कान्हे का हाणे सलातो सलाम थींदो हिकु ॻाल्हि अर्ज़ु कयांव मूंखे हथ न मिलाइजो जो हथ में थोरो तकलीफ़ आहे बसि हाणे महिरबानी करे रस्तो ॾियो ऐं सलातो सलाम थींदो उन खां बाद दुआ थींदी शागिर्द हिकिड़ो छॾियऊं वहाबियुनि में अबा सच ॿुधाए कांव खे कबूतरनि सां गॾु छॾणु जाइज़ आहे छॾींदव त ठहंदा हा माण्हूअ खे कुते खे हिकु जाइ ते वाड़बो छा ॻाल्हायो त सही इहो जाइज़ आहे हा न मानबो न सम्झो था पाण को जेकॾहिं तव्हां हलाली आहियो तव्हांजा बच्चा चाहियो था त असांजा बच्चा बि जन्नती थियनि असां बि जन्नती थियूं तव्हांखे हक़ न आहे जो उन्हनि जे मदरसनि में सॼो पंहिंजे बच्चनि खे सुन्नियुनि जे मदरसे में छॾियो त जन्नत मिलंदी न त उन जे पढ़ण जे करे तूं ई जहन्नम में हलियो वञे सभिनी खे ख़बर आहे जो अक़ीदो बद आहे उनजी रोटी रद्द आहे सम्झो था न अक़ीदो सुठो धारियो सुठो अक़ीदो रखो पाण बि पंहिंजे बच्चनि खे बि अल्हम्दुलिल्लाह मौलवी साहब जे अचण खां पोइ त नंढड़ा ॿार बि होशियार थी विया आहिनि अॻे ई था ॿुधाइनि हिननि निभागनि जूं सूरतूं अहिड़ियूं तो जो कांच पिञनि ते था नंढा था ॿुधाइनि पिया ईअं न करे अरे छा आहे अच्छी नहीं लगती बिल्ले जो मुंह थो करे वेंदो हिकिड़े जाते हमरा मुछूं सभा पिली न करायो बाबा सरकार फरमायो तो मुछूं कतरायो हदीस आहे हुजूर फरमाता मुछूं कतरायो दाढ़ी रखायो मुछूं या कुड़ायो जेके तव्हांजे पाणीअ में खाधे में न पवनि सम्झो था न ईअं ठका करे पिली न करे वियो कराची जी सुपर है रोड है हा ईअं न करे सफ़ा नवाज शरीफ न थी सम्झो था न हा मुंहिंजा मिठा सरकार फरमाता दाढ़ी रखायो दाढ़ी ॻाल्हि कंहिंखे बि न वणी न सही न दाढ़ी रखायो मुल्ला शरीफ ॿी हदीस में मुंहिंजे सोणे फरमायो आहे त दाढ़ी मां मोहम्मद अरबीअ जो बाग आहे दाढ़ी कंहिंजो बाग आहे नबी साईं जो बाग आहे न हे ख़ासि कलियनि जी ज़मीन जो वण त वठी ॾेखारे सुटनि सां कंध त थुलो करणी बाक़ी ॿियनि जी बनीअ जो बाग कोन थो वठी नबी पाक जो आहे मुंहिंजो बाग ॾाढी आहे उते ठका थो कराए ब्लेड अरे चाहे वरी छा थो चई खारिश थी थिए खारिश वरी ॻाल्हि दाढ़ी रखायो पैगंबर जी सुन्नत आहे जे नथा रखायो त ईअं न चओ त खारिशी थी थिए ईअं चओ त या अल्लाह तौफीक ॾे नबीअ जी सुन्नत रखराईंदुसि इहो ईमान वारे जी निशानी आहे इनकार न कर चो त दाढ़ी सुन्नत आहे अल्लाह ताला तौफीक ॾींदो रब कंदो त दाढ़ी रखाईंदुसि अल्लाह फरमाए त इन में ईमान आहे पर जेको चलो छाजी दाढ़ी असां दाढ़ी वारी खे छा ॼाणूं हुजूर फरमाइनि था बुजुर्गनि फतवा ॾिनी आहे उलमाए किराम इन जी घरवारी खे तलाक अची वई ईमान खां ख़ारिज आहे छो त महबूब जे सुन्नत जो इनकार कई सुन्नत जो इनकार न कंदो न नबी पाक जे सुन्नत जो इनकार न कयो ऐं हाणे ही कैसेट आहे बाबा नई कैसेट आई आहे शान मुस्तफ़ा ॻोठ अहमद खान लाशारी हिते छा कयूं मुंहिंजो ऐं मुफ्ती साहब जो जलसो हो गॾु वठी भॻा मुल्ला न मुफ्ती अचे न मौलवी गुल मोहम्मद अचे छो सिवा ॿई कुहाड़ा सम्झो था न पोइ अला मुफ्ती साहब किबला न पहुतो पाबंदी जे करे सभु मां आज त ठका असांजी पहुतो मां काथे छॾिया सम्झो था न मां थो काथे छॾियां उते मां तकरीर कई आहे क़ुरान खे रोकण वारा क़ुरान ते पाबंदी मुल्ला था विझराइनि पिया मां चयो मुल्ला जेकॾहिं क़ुरान ते पाबंदी विझराए मुल्ला त क़ुरान न पढ़ियो सच ॿुधा मुस्लमान काफ़र आहे ॻाल्हायो छो नथा उते तकरीर में चयो मां पाण मुल्ला बि बीठा सिपाही बि सूट सां बीठा हिन कैसेट में दाबो अथनि अल्हम्दुलिल्लाह ही ॿी कैसेट आहे ॻोठ गुल मोहम्मद मक्सी जी अल्हम्दुलिल्लाह इनखे बि ख़रीद कर ऐं अञा ॿियूं कैसेटूं बि हाणे जेका तुंहिंजी कैसेट ईंदी उन में बाबा तोखे तो हुकुम कया ॻोठ छा नालो ॻोठ जो
मोहम्मद हाशिम साहब ऐं ताउन में हे जनाब मास्टर साहब ऐं किबला साईं खलीफा साहब मौलाना मसूद साहब ऐं ॿिया बि दोस्त काफ़ी आहिनि जन हिन मजलिस खे सजायो आहे। इन्हनि जा ताउन में भी नाला ॾेई छॾ। इहा कैसेट पाकिस्तान जे टुकड़े टुकड़े में हले, सब खे ख़बर पवे त ॻोठ मोहम्मद हाशिम में भी सुन्नी आहिनि। समझो था न? अब हे केसूं जेको ख़रीद कंदो आहे त मथे खणे हिक न पैसा कोन भई है न। हाँ सुभान अल्लाह मुंहिंजी हुजे त ॾेई छॾियां भाई वठे ज़लीला वारे हे केसूं ख़रीद कयो बाबा जे वटि पैसा आहिनि। मूंखे कहिड़ो तव्हां बाक़ी फीस ॾींदो? केसटनि जो स्टॉल ॿाहिरि लॻो पियो थो। इहे केसूं ख़रीद करे पाण बि ॿुधो पर कनि हुननि खे बि तोहफ़े में ॾियो। चओ ॿुधो, समझो था न मुंहिंजा मिठा भाउरो, इहा अव्हां जी मोहबत हुई जो मां एतिरो ॻाल्हायो आहे, वरना मां ॾाढो थकल हुयुसि। अल्लाह ताला मुंहिंजो ॿुधाइण अव्हां जमायत जो ॿुधण पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मक़बूल फरमाए। मौलाना साहब सुवाल नंबर, छा देवबंदी अहल हदीस मौलवीअ जे पोयां निमाज़ पढ़ी सघिजे थी? हिकु। सवाल नंबर 2, तबलीग जमायत जे बारे में कुझु ॿुधाईंदा? अब हेॾो चिल्ले जी ॻाल्हि खे मञा छा ॿुधायां, समझो था? हाणे बा पहिरियों सुवाल जवाब वठो, छो त सौदो हुजे साफ़। अॼुकल्ह रखत जो दौर न आहे न, सुवाल जो जवाब ॾिजे न। इहे चवंदा आहिनि न। अब सुवाल पहिरियों, छा देवबंदी अहल हदीस मौलवीअ जे पुछां निमाज़ पढ़णु जाइज़ आहे? बाबा गुस्ताख हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी खिदमत में हिकु अची अर्ज़ कयो, या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े माण्हू काबे ॾे मुंहुं करे थुक उछलाई आहे, इन जे पुठियां निमाज़ पढ़ूं? साईं फरमाइनि था इहो काबे जो बेअदब आहे, गुस्ताख आहे, इन जे पुठियां निमाज़ न पढ़ूं। समझो था न? बाबा जेको काबे जे पुठियां निमाज़ काबे जे थुक करे उछलाए, काबे जे गुस्ताख जे पुठियां निमाज़ न आहे। जो बंदी अहल हदीस मुंहिंजे सोहे नबी जा गुस्ताख आहिनि, जेको गुस्ताख मोहम्मद अरबीअ जो गुस्ताख आहे, इन जे पुठियां बि निमाज़ जाइज़, निमाज़ जाइज़ न थींदी, न थींदी। न मुल्ला जी पंहिंजी थींदी, न तुंहिंजी थींदी। जे न त काबे जे गुस्ताख जे पुठियां बि निमाज़ जाइज़ न आहे, त मोहम्मद अरबी त काबे जो बि काबो आहे। अरे काबे खे असलियत रंग, काबे जो काबे खे काबे वारो रंग असलियत त मोहम्मद करीम ॾिनो आहे। न त इहो ई काबो हो जंहिंमें 360 मर्द कढी करे ॿाहिरि उछलाए मुंहिंजे सोने मुस्तफ़ा काबे खे पाक बणाए छॾियो। वमा तौफीकी इल्ला बिल्लाहिल अलीयुल अज़ीम व आखिर दावाना अनिल। कहिड़ो साईं? हा हाँ हाँ सुभान अल्लाह। दोस्तों अर्ज़ा हाणे ॻाल्हि हिकिड़ी आहे, तव्हां बार बार मूंखे तंग कंदो, ॻाल्हियूं ॾाढियूं घणियूं आहिनि। आशिक़ तव्हांजी दिलि चए थी त सुबुह ताईं मौलवी पियो हले, समझो था न? बाबा मां नंढड़ो हुयुसि, कुदरती कंहिंजो सितारो हुजे न नंढे लाइ अल्लाह ताला जेकॾहिं को साञा ॾे। मां नंढड़ो हुयुसि, साइकिल पियो हलायां। तुंहिंजो नालो छा आहे? अमीर अली। अब थी भी इन अमीर अली जेतिरो हुयुसि भी इन वांगुरु थोरो टोक पटकड़ो त लाइ। सुभान अल्लाह। अब इनखे थोरो त न कर यार, समझो थी न? मोरी साहब अलाए काॾे भॼी वियो, ॾिठो आहे न? समझो था न? बा ईअं वञा पियो साइकिल हलाईंदो, ॾिठो त बुज़ुर्ग आहे जेको थेलो अथसि, ॾाढी ॾाढी साईं, लठ अथसि डिंगड़ी हथ में, पर ॾाढो सुहिणो, सुहिणी सूरत हुयसि ऐं लिबास भी ॾाढो सुन्नत तरीक़े सां हुयो, सोनो। मूं चयो हिकु नेक बानो आहे, दिलि में ॿार हुयुसि, ख़्यालु कयुमि त साइकिल ते वञा, उहे बि हथो हिनखे खयूं वञा। हीअं साइकिल बीहारे मां चयो चाचा अच साइकिल ते चढ़। मूंखे चई पुट तूं नंढड़ो आहे, मूंखे केराईंदे तूं वञ। मां चयो न बाबा मां ॿ टे टे साइकिल ते खणंदो आहियां, ॿिए तूं अच। तंग कयोमांसि, साइकिल ते अची वेठो, मूंखे पुठीअ ते हथ रखी चए पियो पुट वाह बि नथी जाने। मूंखे रब जो कसम आहे, ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे, इहा ॻाल्हि आहे वल्लाह बिला, इहा ॻाल्हि मूंखे अॼु ॾींहं ताईं यादि आहे। पोइ मां दिलि में सोच कयो जॾहिं सुन्नी थियुसि त मां चयो की इन दरवेश जी दुआ हुई जो मदीने वारे साईं वरी तकदीर तब्दील कराए छॾी। अल्लाहु अकबर, या रसूल अल्लाह। हक़ चार यार न अब केसट न विझ यार, समझो था न? अब ॻाल्हि समझो। सो वरी थोरो अॻिते हलियुमि, बुज़ुर्ग त पोयों वेठो हो न। अल्लाह तोखे वॾो आलिम कंदो, ख़ुदा तोखे नेक साले कंदो ऐं वाह बि नथी जाने। मां नंढड़ो ॿार छा ॻाल्हायां, दिलि में इहो सोच में आहियां त ठिकर आहियूं त ठिकर न ठेलाइजा। सो
वरी थोरो अॻिते वञ त 3 दफ़े मूंखे बुज़ुर्ग चयो अल्लाह तोखे वॾो आलिम कंदो, ख़ुदा कयो बि वॾो आहे। चओ सुभान अल्लाह। जो हिन वक़्त पंजाब सिंध बलोचिस्तान जे टुकड़े टुकड़े में अल्हम्दुलिल्लाह हर जाइ ते मोहम्मद अरबी जो पैगाम पहुचाईंदो थो अचे। तोखे भी वॾी तकलीफ़ अचे आहे हिते पहुचाइण तक मूंखे, पर दुआ कर जो हे मसूद अहमद साहब सां वरी पुराणी यारी आहे, समझो था न। हे वरी अहिड़ो यार जो जाथे ॾिसे सही हलो, अरे बाबा हल काॾे, असां ॾे हल। अरे बाबा छो हल? चई हल साईं महिरबानी कर न। अरे टाइम कोन्हे, जी टाइम आहे बस सुबुह हलियो वञ, सवेर सां पुॼाईंदो मां। सवेर वारो 3 पहाड़ीअ जो स्कूटर ॾी त खणी पहुचाईंदा। हाला मैंने उमास मुखे ची बस ठायो, मां चढ़ी वई गाड़ी में। हल तोखे बि त रुलायां। काज़ी अहमद वञी पंहिंजे मदरसे में लथो ते छॾियो मांसि। मां जो ख़बर पवे तोखे बि वज़न जी, सम्झो था न। मुंहिंजा मिठा भाइरो, अर्ज़ पे कयमि त अल्लाह जे नेक साले बाने जी दुआ जो कमाल थियो। साइकिल हलाईंदो आयुसि 3 दफ़े जो चई, अॻ तो फाटक आई, मूं चयो हाणे साइकिल खे तेज़ कयां, जो चाढ़ी आहे। मूंखे चई पुट मां लहां, तूं साइकिल खे चाढ़। मां चयो न सही न, मां पाणे चाढ़े वेंदुसि। साइकिल खे चाढ़े पोइते जो ॾिसां त बुज़ुर्ग आहे, हेॾे होॾे ॾिठुमि बुज़ुर्ग नज़र न आयो। दिलि में ख़ौफ़ थियो, नंढड़ो ॿार हुयुसि। मां चयो को जिन हुजे मथां, समझो था न, मथां को जिन हुजे। वठी भॻुम रात जो बुखार थी पियो मदरसे में। मुंहिंजा मिठा भाइरो, इहो असुल खां कुदरती सितारो तब्दील थियल हुयो। ख़ुदा जे नेक साले बाननि जो दुआयूं हुयूं जो हे फ़क़ीर सुन्नी थियो आहे। सुन्नी खां बाद यादि रखो, हे कफ़न ईअं सम्झ ॿधी मैदान में आयो आहियां। ज़िंदगी मौत मुंहिंजे रब जे हथ में आहे। मां चवंदो आहियां उहा मौत मूंखे चाहे जेका मदीने वारे साईं जे इश्क में मौत अची वञे, मदीने वारे साईं जे शान ॿुधाईंदे मौत अची वञे त शहीद थी मरी वञा। मूंखे परवाह तुंहिंजे मौत जी मुला न आहे। मौत खां मर्दू डरजंदो आहे, जो आशिक न डरजंदा आहिनि। कई लखें रुपया केस करे ख़र्च कराया अथनि। चवनि पिया मौलवी साहब हाणे छा बचो अथई, सभु ख़तम थी वई। मां चयो सभु कुझु ख़तम थी वियो, पर मदीने वारो साईं अञा बि नथो मुड़ी। मां चयो अञा बि कोन थो मुड़ी, पर तूं मां जो मुड़ियो ई, समझो था, तूं मुड़ियो ई। मां जो हिकिड़ी जात मुला जो नक कपियूं हितो पाड़ो, अॼु ॾींहं ताईं कोन अथसि। मथां चयो मौलवी कूड़ थो हले, बाबा सुबुह किरायो मां थो भरायां, हली ॾेखारियां। कपियूं हिन जे करे जो सुन्नी पियो पढ़े सलातो सलाम, मस्जिद में ठका अची सोटो हयईं। हा सोटो जो हई, जुलूस निकिरी वियो, बाबा मुला सोटो हयो आहे। सूबेदार जो मुला खे चरियो थी त केस न थींदो। चरियो कीअं थिया? चई मिटी कपिड़नि खे बि हण, ॾाढ़ीअ खे बि हण, ऐं गंद ते वेह, टमाटर किना बिना खा। असां चयो बाबा चरियो आहे, पागल आहे, काॾे सियाणो हो छा आहे? चरे त केस दाख़िल न थींदो आहे। हो छा? हुते हुते गिघियूं हुई, हाणे हितां गिघ पियो में मिटी हई। असां सोचियो यार वाकई चरियो आहे, छॾे ॾियोसि। सभु मोटी आयासीं मौलवी सां पंहिंजे जान ते। मुंहिंजो शागिर्द हुजे हिकिड़ो विसो ॾे, शहर में जो ॾिठई मुला पाव तेल जो हयूं, पटकड़ी बजियूं ईअं घुमंदो था। मूंखे चई ओ मौलवी साहब त पाव तेल जो लॻल अथसि ॾाढ़ीअ में। मां चयो वॾो को निभागो, किना टमाटर गंद में उछलाए वेंदा आहिनि न ढेर में, उहे पियो खाए। थाणे जे आॾो हुजे ढेर, उते पियो खाए। ठीकु, हाणे ॻाल्हि वञी पहुती दरगाह भरचूंडी शरीफ़। ॿुधी हूंदव, भरचूंडी शरीफ़ वारा नर पीर आहिनि। उहे चवंदा आहिनि गुस्ताखे रसूल जो नक कपे दरगाह ते खणी अचो। मोकिलियईं 4 माण्हू, चीनी मुला जो नक खणी अचो। मुला बि वेठो हुजे मस्जिद में। मौलवी साहब चीचा जी जा ची 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 निकाह पढ़दे? हा घणो वठे? 5 सौरी लासी जी वेह गाड़ी दाढ़ी खे ठंगे दे जंगल में वठी करे दस्यूं जड़े सलातो सलाम वारे के डंडो छुयो हुई। दसे हितो वडियो हिए हिए कटे छड़ियो, नक खयो हलिया। मुला के चरे नो, मुला आयो ची मां सुञाता कोन, न कोन हिना बग्गा मुला हेरे ओरे कहते केस दिए सुञाणन त केस करन। समझो था न, साल ॾेढ गुज़रो, मां टांगे ते चढ़ियो वञा, पोयो वो मुला वेठो जे, मां अॻियो वेठो हुयमि पुठीअ ते। मां ये पर मोल गोल मोहम्मद तो आहे। मां चयो कि मां ॿुधो आहे तूं बरेलवी थियो आहीं। मां चयो यार हाउ सुन्नी थियो आहियां। असां पंहिंजो नक वढाए छॾियो आहे, में सुन्नी न थींदासीं। मां चयो ॻाल्हि ॿुधी थी चिंता। मां चयो हाणे सुन्नी थिए सुठा हणाए दलील। मां चयो सुन्नी हाणे थींदी, असांखे बेनका खपनि छा? इहा अलाह न तेरे खोड़ा। अब तव्हांखे नक वारा खपनि न, बेनको को खपेव? मां चयो असांखे तो खपे बि न। हाणे ऐलान करे बंदूक हणूं। मां चयो
अची दा टांगा वारा खिले नी टांगे वारा चसी बाकी गाल थी मैं तो हाने हे लानत असा में अचे असा घुरजे सा बुधी मुझा मिठा भा बेनका असा के न खपे असा के सुन्नी नक वारा खपे हिन जो नक लूसण जो नक थो मुझा मिठा भा अल्लाह ताला जल्ल जलालहू चल तोखे मदीने वाले साईं जो आशिक बनाए पतंगे परवानो बनाए इंशाअल्लाह जिंदगी बाकी तो गोठ वारो मुलाकात भी बाकी थी जे मौत थी वही तो पो चार कुल जरूर बख्शी जाए सुन्नी इहो तोहफो दी जाए पियो समझो था न एकड़ो फोड़ो मुखे मिलियो चे तो सही हाने मां नमाज का बाद में सब दुआऊं छड़ियो घर पांजे जी दुआ भी छड़ी माए रिज़्क़ रोजी जी भी दुआ न तो गुरा रुगो दुआ तो गुरा या अल्लाह मौलवी गुल मोहम्मद के अन्या थोड़ी जिंदगी खड़ी दे मजो इहो छो भला इहो कुहाड़ो पे दुनिया में वजे काठियो पे वडजन मजो तोखे भी को सियारो वल्लो दींदो आ जो काठ की जरूरत नहीं मुझा मिठा भा अल्लाह बुधान तौफीक अता फरमाए व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन या अल्लाह फिर सारी जमात की खैर खैरात के पांजी बारगाह में कबूल फरमा या अल्लाह जन दोस्तन खर्च क्यों आ पंध करे आया है दूर दराज का सफर करे आया है या अल्लाह इन जो अचन पांजी बारगाह में कबूल फरमा या अल्लाह मीलाद जी महफिल सजान पांजी बारगाह में कबूल फरमा या अल्लाह मुझो अचन भी कबूल फरमा या अल्लाह खलीफे साहब जनाब मास्टर साहब सारी जमात दोस्त नाबावन जनाब गुलाम सरवर साहब सारी जमात जेके भी गोठ वारन ताउन क्यों आ इन मिलाद जी महफिल के सजायो आ या अल्लाह इन जे रिज़्क़ में रोज़ी में माल में कारोबार में सेहत में तंदुरुस्ती अता फरमा बख्शिश अता फरमा या अल्लाह इनके खतान जो माफियों दे छड़ या अल्लाह मिलाद जी बरकत वारी महफिल जे सदके या अल्लाह इनके रिज़्क़ कुशादो रे ता जो तुझे महबूब जो मिलाद हर साल मल्हाईंदा अचन दिल ॾाढी ख़ुशि थी जो हिते महीनो अॻु में बि जलसो थियो आहे वरी ही थियो आहे अल्हम्दुलिल्लाह हिते हाणे सुन्नी जाॻिया आहिनि इश्क वारा जाॻिया आहिनि शैतान भॼन शुरू कयो या अल्लाह रिज़्क़ में रोज़ी में माल में कारोबार में सेहत में बरकतूं अता फरमा सॼी जमात खे मदीने जी ज़ियारत नसीब फरमा गुंबद ख़िज़रा जो दीदार नसीब फरमा हज बैतुल्लाह नसीब फरमा या अल्लाह जेकॾहिं को हिन मजलिस में मुनाफ़िक़ा त उनखे मोमिन बना या अल्लाह मदीने वारे साईं जो सच्चो उम्मती बना या अल्लाह पैगंबर जी शफात जो सायो नसीब फरमा या अल्लाह असांखे नबी जो इश्क नसीब फरमा या अल्लाह महबूब जी सच्ची मोहब्बत नसीब फरमा या अल्लाह उहे कम करा जंहिंमें तूं ऐं तुंहिंजो हबीब राज़ी हुजे बेबरकत इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना हबीबिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक व सल्लम ला इलाहा इल्ला बाबा देखो ऐलान जो थियो आहे केसूं तव्हांखे ॿाहिरि मिलंदियूं हाणे सलातो सलाम पढ़ो दुआ तंहिंजे करे मूं बि घुरी छॾी आहे पर ॿी दुआ थो कयां मौलवी साहिब जे हवाले साईं जन दुआ घुरंदा साईं सजण साईं जा फ़क़ीर आहिनि अल्लाह उनखे ख़िज़री हयाती अता फरमाए प्यारा मुंहिंजा दोस्त आहिनि नेक सालेबान आहिनि अल्लाह जा इहे दुआ घुरंदा इंशाअल्लाह तव्हांजा बेड़ा पार थींदा पर सलातो सलाम बि ही पढ़ो ऐं उन खां बाद दुआ थिए उन खां बाद तव्हांखे इजाज़त आहे व आख़िर